नाज़रीन बुलेटिन शुरुआत में असां अहम ख़बर शेयर कंदा आहियूं त आदिलपुर वेझो हथियारबंदनि जी पुलिस ते फायरिंग थी आहे। हिकु अहलकार शहीद थी वियो आहे। ॻोठ सचेरिनो कलवड़ में चोरी जे इतला ते पुलिस पहुती त जवाबदारनि अहलकारनि ते फायरिंग करे ॾिनी। नाज़रीन असां अहम ख़बर शेयर पिया कयूं त आदिलपुर वेझो हथियारबंदनि जी पुलिस ते फायरिंग थी आहे। हिकु अहलकार शहीद थी वियो आहे। ॻोठ सचेरिनो कलवड़ में चोरी जे इतला ते पुलिस पहुती त जवाबदारनि अहलकारनि ते फायरिंग करे ॾिनी आहे। गोलियों लगण सबब पुलिस अहलकार फरजान कलवड़ शहीद वाक़े बाद जवाबदार फरार थी विया आहिनि। नाज़रीन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं आदिलपुर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर माजिद कलवड़ खां। जी माजिद, इन हवाले सां अपडेट करियो। देर आदिलपुर लॻो ॻोठ सतरिनो कलवड़ में नामालूम चोर पारां जेको आहे दुकान जा ताला तोड़े चोरी करण जी कोशिशि कई, जंहिं ते ॻुझे इतला ते आदिलपुर पुलिस वाक़िया रहियो त पहुती। जंहिंखां पोइ आदिलपुर पुलिस ऐं जेको आहे चोरनि विच में सख़्तु मुक़ाबिलो थियो, जंहिंखां पोइ पुलिस एहलकार फरज़ान कलवड़ हुन मंठार कलवड़ शहीद थी वियो आहे। सुबुह जो सवेर जॾहिं असां जेको आहे आदिलपुर लॻो ॻोठ सतरिनो कलवड़ में नामालूम चोर दुकान ताला तोड़े चोरी करे वञी रहा त उते पुलिस जो मुक़ाबिलो, जंहिंखां पोइ पुलिस एहलकार हुन ते मंठार कलवड़ मंठार कलवड़ शहीद थियो। शहीद एहलकार खे जेको आहे पोस्टमार्टम बाद वासण हवाले कयो वियो आहे, जंहिंखां पोइ जंहिंजी जनाज़े नमाज़ थोरी बात थींदी, जंहिंखां पोइ अपने कब्रिस्तान मिटीअ मां हवाले कयो वेंदो। जी दा माजिद, इहो ॿुधाइजो छा पुलिस जवाबदारनि जो पीछो कयो आहे पकड़नि लाइ? बिल्कुलु उनजे पीछे लाइ आदिलपुर पुलिस ऐं मुख़्तलिफ़ पुलिस जा जेको आहे जवान हुते पहुतल ई आहिनि। जॾहिं त आदिलपुर पुलिस वाक़े जो को बि किरदार बि न कयो आहे, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। माजिद अली अपडेट करना महिरबानी। नाज़रीन अवां खे अपडेट पिया कयूं त आदिलपुर वेझो हथियारबंदनि जी पुलिस ते फायरिंग, हिकु अहलकार शहीद थी वियो आहे। ॻोठ सचेरिनो कलवड़ में चोरी जे इतला ते पुलिस पहुती त जवाबदारनि अहलकारनि ते फायरिंग करे ॾिनी, जॾहिं त गोलियूं लॻण सबब पुलिस अहलकार फरज़ान कलवड़ शहीद थी वियो आहे। वाक़े बाद जवाबदार फरार थी विया आहिनि। नाज़रीन हिते अवां खे अपडेट कंदा आहियूं त सखर पुलिस जी कार्रवाई औरतुनि खे अगवा करे विकिरो कंदड़ बेनल सूबाई टोलो